करम खान, तू मुंहिंजो दोस्त बई साथी बई। वक़्त में तो मूंखे घणो ई साथ ॾिनो। यार ॻाल्हि इहा आहे त मां खुटल बि आहियां, फुंडो बि आहियां। रेस चाकर खान जो मूंॾे घणो हिसाब किताब थी थो। हिकिड़ो खून न, 4-5 खूननि जो सम्झ हिसाब किताब चाकर खान जो मूंॾे थिए थो। यार असां त हथ मथे कया, साकी अची तो वटि लथाऊं, हाणे वधीक तोखे पारता। कम खे खण, पटको कम खे तूं। जाबिर केरु हुन सां ॻाल्हियूं करण थो चाहे? यार तूं त फ़ैसिलो हुन सां वारिया आहीं। असल में कासिम हुननि जे क़ैद में आहे, उन्हीअ जे करे न हुननि जूं ॻाल्हियूं वारे आयो आहियां। मतां किथे कासिम खे हू मारे न विझनि। करम खान, जे जाबिर खान सां दोस्ती रखी त सही नमूने सां निभाजांइ। पुठीअ जे पोयां वार न कजांइ। मता माण्हुनि जे चवण में अची उॿहड़ो थी पई, पोइ मूंखे को नुक़सान न त जेकी ॻाल्हि ॿोलां हिते चिटी करे ॿुधाजांइ। पोइ दोस्त ऐं पाण में मूंखे का तकलीफ़ न थी। हा त हा, न त न। जाबिर तुंहिंजो शायदि मुंहिंजे मथां भरोसो खजी वियो आहे, तॾहिं तहिड़ियूं ॻाल्हियूं थो करी। हाणे रुॻो इहो मूंखे ॿुधा त मुंहिंजे भाउ कासिम खे ऐं मूंखे हिन मुसीबत मां कीअं कढंदे। को दग ॾे, को रस्तो ॾे। जाबिर मुंहिंजी ॻाल्हि ॿुध। अॼु राति मंसूर खान जी ओताक ते असां भरपूर नमूने सां वञी हमिलो कंदासीं ऐं कासिम खे उतां आज़ादु कराईंदासीं। पोइ तव्हांखे कंहिं सुठे नमूने सां कंहिं दग लाईंदासीं ऐं पोइ तव्हां हितां निकिरी वञिजो। उन खां पोइ मां ॼाणा ऐं मंसूर खान, उन ॻाल्हि खां तूं आज़ादु हूंदे। यार मंसूर खान सां एॾी वॾी दुश्मनी रखी थो असांजे करे। तुंहिंजो कहिड़ो हिसाब किताब आहे हुन जे पोयां? जाबिर सच इहो आहे त हाणे मुंहिंजी अना ई क्रोध जो मसइलो थी वियो आहे, जंहिंखे तूं सम्झी न सघंदे। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंह TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।